अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्द, उम्मीद त ख़ुश हूंदा। हाउ आर यू ऑल माय डियर स्टूडेंट। आउं आहियां तव्हांजी उस्ताद शमा ख़ादिम। जीअं त आउं अॼु तव्हांखे अलफ़ बे जी पटी ज़बर सां पढ़ाईंदसि। अलफ़ ज़बर अ, बे ज़बर ब, बे ज़बर ब, भे ज़बर भ, ते ज़बर त, थे ज़बर थ, टे ज़बर ट, ठे ज़बर ठ, से ज़बर स, पे ज़बर प, जीम ज़बर ज, जे ज़बर ज, झे ज़बर झ, ñे ज़बर ञ, चे ज़बर च, छे ज़बर छ, हाय ज़बर ह, खाए ज़बर ख, दाल ज़बर द, दे ज़बर द, डे ज़बर ड, ढे ज़बर ढ, ढे ज़बर ढ, ज़ाल ज़बर ज़, रे ज़बर र, ड़े ज़बर ड़, ज़े ज़बर ज़, सीन ज़बर स, शीन ज़बर श, स्वाद ज़बर स, ज़्वाद ज़बर ज़, तोए ज़बर त, ज़ोए ज़बर ज़, ऐन ज़बर अ, गैन ज़बर ग, फे ज़बर फ, फे ज़बर फ, काफ ज़बर क, काफ ज़बर क, खे ज़बर ख, खे ज़बर ख, गे ज़बर ग, घे ज़बर ग, ñे ज़बर ङ, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, नून ज़बर न, णे ज़बर ण, वा ज़बर व, हे ज़बर ह, हमज़ा ज़बर अ, ये ज़बर य। प्यारा शागिर्द, पाण अलफ़ बे जी ज़बर वारी पटी जा मुख़्तलिफ़ आवाज़ पढ़िया, उन्हनि में बिना नुक़्ते ऐं नुक़्तनि वारा अखर पढ़िया। उन्हनि मुख़्तलिफ़ आवाज़नि खे अव्हां बार बार पढ़ंदा ऐं लिखंदा त जीअं तव्हांखे चङी तरह पढ़णु ऐं लिखणु अची वञनि। जीअं त आउं तव्हांखे सिंधी पढ़ाइण जी कोशिशि करे रही आहियां। उमेद त अव्हां वधि खां वधि शेयर, लाइक ऐं सब्सक्राइब कंदो। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।